अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सिंध जे औकाफ़ खाते में नाअहली, करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ीअ जे हिकु मेगा स्कैंडल तां पर्दो खणंदासीं ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त कीअं दरगाहुनि जूं अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं बासर ऐं मंज़ूर नज़र माण्हुनि खे भुॻड़नि मुठ में अलॉट कयूं वञनि थियूं। नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदासीं त औकाफ़ खाते जे कामोरनि कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ाइमु दरगाहुनि जे दुकाननि, घरनि, प्लाटनि ऐं ॿियनि मिल्कियतुनि खे माहवार 100 खां 2000 रुपयनि ताईं किराए ते ॾेई कीअं क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचायो आहे ऐं कीअं पंहिंजा बिभ भरिया आहिनि। औकाफ़ खाते में करप्ट कामोरनि जी मुक़ररनि ऐं उन्हनि कामोरनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदड़ जांच वारा मामला बि अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। औकाफ़ खाते में नाअहली, करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ी, दरगाहुनि जूं अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं बासर ऐं मंज़ूर नज़र माण्हुनि खे भुॻड़नि मुठ में अलॉट थियल, महांगाई ऐं रियल एस्टेट जे अघनि में वाध बावजूदि दरगाहुनि जा दुकान, घर, प्लाट ऐं ॿियूं मिल्कियतूं 100 खां 2000 रुपयनि ताईं किराए ते ॾिनल। औकाफ़ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर अली गुल संजराणी जी नाअहली, अदम दिलचस्पी ऐं पंहिंजा नवाज़ी सबबि क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु। औकाफ़ खाते दरगाहुनि खे बि बख़्श न कयो। अरबे रुपयनि जी वक़्फ़ थियल प्रॉपर्टीज़ मां माहवार रुगो 56 लख किराए जी मद में अदायगी ज़ाहिर। औकाफ़ खाते में वॾियुनि दरगाहुनि जी पार्किंग, ज़ाइरनि जा जूता रखण वारनि ठीकनि में बेक़ाइदगियुनि ऐं दरगाहुनि जा प्लॉट्स बिल्डर्स हवाले करण वारा स्कैंडल ज़ाहिर थी चुका। औकाफ़ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर डेकोरेशन, बिजली जे कम, पाणी जी फराहमी समेत ॿिए सामान जी ख़रीदारी वारो ठीको बि मनपसंद कंपनी खे ॾेई छॾियो। कराची जे पोश इलाइक़नि समेत सूबे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मनपसंद माण्हुनि खे भुॻड़नि मुठ ते दुकान किराए ते ॾिनल। खाते में करप्ट कामोरनि जी मुक़ररनि जो बि इंकशाफ। वर्क्स एंड सर्विसिज जे खाते जे सेक्रेटरी पारां औकाफ़ खाते जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर मोहम्मद अली पांधियाणी ख़िलाफ़ कार्रवाईअ जी सिफ़ारिश। मोहम्मद अली पांधियाणी ख़िलाफ़ ठीकनि में कमीशन वठण ऐं करप्शन करण जी साबिती मिली आहे। वर्क्स एंड सर्विसिज खाते जे सेक्रेटरी जो औकाफ़ खाते जे सेक्रेटरी खे ख़त। एंटी करप्शन औकाफ़ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर अली गुल संजराणी ख़िलाफ़ जांच शुरू करे छॾी। खाते जे सेक्रेटरी पारां बि खेसि हटाइण जी सिफ़ारिश। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, वॾी महिरबानी प्रोग्राम में टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाए छो त सिंध जे औकाफ़ खाते में करप्शन, नाअहली ऐं पंहिंजा नवाज़ीअ जो जेको स्कैंडल साम्हूं आयो आहे उन बाबति अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि ऐं असांजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाए छो त औकाफ़ खाते जो असुलु कमु कहिड़ो हुजे थो? हीउ खातो जंहिं मक़सद लाइ क़ाइमु कयो वियो हो, छा उहे मक़सद हासिल थी सघिया आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में तमामु वॾियूं दरगाहूं मौजूदु आहिनि। कलंदर लाल शहबाज़ हुजे या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह हुजे या उनखां अलावा सचल सर मस्त हुजे। सिंध सूफ़ियनि जी धरती जेका आहे उहा रही आहे पर सिंध में औकाफ़ खाते जी नाअहली, करप्शन, अदम दिलचस्पी जे करे अवां ॾिठो हूंदो त उन्हनि दरगाहनि में ख़ासि तौर ते वॾियुनि दरगाहनि में तव्हांखे इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो सही नज़र न ईंदो। के बि जेके आहिनि उते सहूलियतूं मौजूदु न आहिनि। उहो इन करे जो औकाफ़ खाते में करप्ट जेके उहे कामोरा वेठा आहिनि। ख़ासि तौर ते जेके चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ हुजे उन जी जेका उहिदे ते जेके माण्हू मुक़ररु कया वञनि था उहे मेरिट ते जेका मुक़ररु नथा कया वञनि। इन करे जेको आहे औकाफ़ खाते में ॾींहों ॾींहुं करप्शन जा जेके आहिनि उहे स्कैंडल साम्हूं अची रहिया आहिनि। हाणे मां तव्हांखे हिकिड़े स्कैंडल जी ॻाल्हि ॿुधाईंदुसि त ताज़ो जेका उहा सिंध में हिकिड़ी प्रोक्योरमेंट कमेटी ठाही वई। मनपसंद माण्हुनि खे जेके आहिनि उहे कंपनियुनि खे ठीका ॾिना विया आहिनि। तक़रीबन 1 करोड़ पौणा 2 करोड़ रुपयनि जो हिकिड़ो ठीको हुयो। उहो अलीगुल संजराणी जेको आहे उहो मनपसंद कंपनी खे जेका रिजेक्ट थियल कंपनी हुई उन खे ई जेको आहे उहो ठीको ॾिनो वियो। ईअं ई जेका आहे हिकु वर्क्स एंड सर्विसिस खाते जो जेको आहे मोहम्मद अली पांधियाणी बि जेको आहे उन में इन्वॉल्व थियो आहे ऐं उन में साबिती मिली आहे त हिन कमीशन जेका उहा वरिती आहे ठेकेदारनि खां ऐं मुख़्तलिफ़ मदनि में जेके आहिनि उहे करप्शन कई वई आहे। त वर्क्स एंड सर्विसिस खाते जेको आहे उहो हाणे औकाफ़ खाते जे सेक्रेटरी खे लिखियो आहे त उनजे ख़िलाफ़ु मोहम्मद अली पांधियाणी जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे।
त सिंध में ख़ासि तौर ते औकाफ़ खाते में तमामु वॾा जेके आहिनि उहे करप्शन जा माज़ी में बि स्कैंडल साम्हूं आया आहिनि। हिकिड़ी वॾी माफ़िया जेका मौजूदु आहे, जन दरगाहनि खे बि जेको आहे उहो बख़्श नाहे कयो। तंहिं करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा आया आहियूं त जेकी दरगाहनि जा पैसा, ख़ासि तौर ते जेकी नज़राने वारा पैसा आहिनि, जिते रोज़ाने जी बुनियाद ते इन्हनि वॾनि दरगाहनि में हज़ारे माण्हू जेके आहिनि उते अक़ीदतमंद जेके आहे उहे बांधीअड़ा उन्हनि दरगाहनि ते अचनि था ऐं नज़राने जी मद में उहे पैसा जेके आहिनि उहे औकाफ़ खाते खे मिलनि था। पर औकाफ़ खातो जेको आहे उहे पैसा तमामु घटि ज़ाहिर करे उहे करप्शन जी पैसा जेके आहिनि उहे नज़र थी वञनि था। औकाफ़ खाते जा करप्ट कामोरा जेके आहिनि उहे मुअत्तल थी वञनि था मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। पोइ उन्हनि माफ़िया या जेके सिस्टम जा माण्हू हुजनि था उन्हनि जी जेका उहा पुठ भराई जे करे उहे माण्हू वरी बहाल थी वञनि था, मेन पोस्टनि ते अची वञनि था। किथे डॉक्टर खे जेको आहे अगरि उहो डॉक्टर आहे त उनखे DDO बणाए वञे थो। यानी इन खाते में को कानून मौजूदु न आहे। अरबे रुपयनि जूं इन्हनि जूं जेके आहिनि वक़्फ़ थियल प्रॉपर्टियूं जेके आहिनि उहे जेके आहिनि सही नमूने जो उनजो इस्तेमालु न कयो वियो आहे। जेके हाणे इहो स्कैंडल साम्हूं आयो आहे त मनपसंद कंपनियुनि खे जेके आहिनि उहे ठीका ॾिना विया आहिनि। अलीगुल संजराणी जेको चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ आहे उन जेको आहे उन प्रोक्योरमेंट कमेटी जो उहो चेयरमैन हुयो। रिजेक्ट थियल कंपनी खे जेको आहे इन मामले जी उन जो ठीको ॾिनो वियो ऐं जेको ज़रियनि खां असांखे ॼाण मिली आहे ऐं ॿुधाए पियो वञे त उन कंपनी खां जेको आहे उहो भतो बि जेको आहे वसूल कयो वियो ऐं कमीशन उन खां वरिती वई। पर उन खां अलावा वरी वर्क्स एंड सर्विसिस खाते में अलॻि सां जेको आहे उन हिकिड़ा स्कैंडल साम्हूं आयो आहे ऐं मोहम्मद अली पांधियाणी जेको आहे उनमें इन्वॉल्व सां मतिलबु इन्वॉल्व आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई जी सिफ़ारिश कई वई आहे। जी अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त समूरी सिंध में औकाफ़ खाते जे इंतज़ाम हेठि दरगाहुनि जे दुकाननि, जॻहनि, प्लाटनि ऐं ॿियनि मिल्कियतुनि जो मजमूई तौरु माहवार किरायो केतिरो थिए थो ऐं मौजूदा मार्केट जे हिसाब सां उहो किरायो केतिरो हुअणु घुरिजे? ॾिसो, सिंध में महांगाई तमामु घणी आहे पर जेके रेट आहिनि उहे रिवाइज़ न थिया आहिनि। हीअ सिर्फ़ु औकाफ़ खाते जो हिकिड़ो किस्सो न आहे। ईअं ई तव्हां बलदियात खाते में वेंदो, उते बि इन्हनि जेका कामोरनि जी नाअहली अदम दिलचस्पी जे करे क़ौमी ख़ज़ाने खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु पवे थो। त हीअ औकाफ़ खाते में बि वक़्फ़ थियल प्रॉपर्टियूं आहिनि। इन्हनि मूं कोशिशि कई त इन्हनि खां वक़्फ़ थियल प्रॉपर्टीज़ ख़ासि तौरु इन्हनि जूं कमर्शियल अलॻि सां जेके आहिनि उहे प्रॉपर्टियूं मौजूदु आहिनि, रेज़िडेंशियल प्रॉपर्टियूं आहिनि, उनखां अलावा स्कूल्स आहिनि ऐं ज़रई ज़मीनूं आहिनि। तमामु घणियूं जेके आहिनि उहे सवनि जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में एकड़ में इन्हनि जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि दरगाहनि जूं। पर उन्हनि जो जेको आहे उहो ग़लति इस्तेमालु कयो वियो आहे। त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त टोटल जेको आहे मूं जेका औकाफ़ खाते जे अख़्तियारनि खां तफ़सील जेके वरिता आहिनि, टोटल हिननि जूं जेके आहिनि उहे 24 सर्कल्स आहिनि। उन्हनि 24 सर्कल्स मां मतिलबु जेको रेंट अचे पियो माहवार फ़क़ति 56 लख रुपया अचे थो ऐं जेको मजमूई तौर ते 6 करोड़ 84 लख रुपया जेको आहे उहो हर साल सालियानो जेको आहे उहो किराए जी मद में अचे पियो। पर रोशनी, सिंध ख़ासि तौर ते कराची जे पोश इलाइक़नि में इन्हनि जूं जेके आहिनि उहे प्रॉपर्टियूं मौजूदु आहिनि। उते तारिक रोड वारे इलाइक़े में वेंदो या क्लिफ्टन वारे इलाइक़े में वेंदो या डिफेंस पावर हाउस समेत मुख़्तलिफ़ पोश इलाइक़नि में वेंदो, उते वॾियूं दरगाहूं मौजूदु आहिनि, उते उन्हनि जा दुकान जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। पर उन्हनि जो तव्हां रेंट जेकॾहिं असां पुछा कई त उहो रेंट जी मूं वटि लिस्ट बि जेका उहा पई आहे, उनमें जेका आहे किथे 100 रुपयो लिखियलु आहे माहवार, किथे 120 रुपया, त किथे 150, किथे 500, यानी वॾे में वॾो जेको किरायो उहो 2000 रुपया आहे। त रेट जेके आहिनि उहे रिवाइज़ न थिया आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त इन्हनि खां भत्तो वसूल कयो वञे थो हर माहवार। त औकाफ़ खाते जे करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। हाणे जेका मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ओवरऑल जेको आहे 56 लख रुपया हिननि जो हर महीने रेंट ॿुधाए पियो वञे, मतिलबु हिननि ज़ाहिर कयो आहे। हूअं त हिननि जो अगरि रेंट अगरि बचे त कराची में हिकु ई दुकान जो जेको आहे ख़ासि तौर ते मतिलबु तारिक रोड वारे पासे ते 1 लख 2 लख रुपया जेको आहे उनजो रेंट हुजणु घुरिजे। पर हिननि उहो 100 रुपए 200 रुपया, किथे 1000, किथे 1500 रुपए में उहो रेंट जेके आहिनि उन रेंट ते इहे शाप्स ॾिना आहिनि। त हाणे हैदराबाद सर्कल जेका आहे हैदराबाद 1 में उहा 4,82,000 ॿुधाई वई आहे आमदनी।
हैदराबाद 2 जेका सर्कल आहे उन मां 7,35,000, हैदराबाद 3 जेका आहे उन मां 3,75,000, भिटशा जेका सर्कल आहे उते वरी 3 लाख रुपया आमदनी ज़ाहिर कई वई आहे। ईअं ई जेका उहा ठटे में 3,51,000, मजमूई तौर ते 24 सर्कल्स आहिनि। 24 सर्कल्स में 56 लाख रुपया जेके आहिनि उहे ॿुधाया विया आहिनि त किराए जी मद में जेके आहिनि उहे असांखे मिलनि था ऐं बाक़ी पैसा जेके आहिनि उहे लिकाया वञनि था। यानी औकाफ़ खाते जी हिकिड़ी अहिड़ी दुनिया आहे ऐं औकाफ़ खाते दरगाहनि में हज़ारे किरोड़े लखें रुपयनि जे जेके आहिनि उहे नज़रानो जमा थिए थो, पर नज़राने जो हिकिड़ो सिस्टम मौजूदु आहे, पर उन सिस्टम पुराणे सिस्टम तहत उहो अञा हले पियो, मैनुअल सिस्टम तहत अञा उहो सिस्टम हले पियो। इन करे उते तमामु घणी करप्शन आहे। ॿियनि खातनि जी भेट में उते करप्ट माफ़िया जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। नंढा नंढा जूनियर जेके आहिनि उन्हनि खे मैनेजर औकाफ़ बणायो वियो आहे ऐं मेन पोस्टनि ते जेके आहिनि उहे करप्ट माण्हू विहारिया विया आहिनि, जेकी ख़ासि तौर ते माज़ी में जिन जे ख़िलाफ़ु नेब में जांच हलंदड़ हुजे उन्हनि खे मेन पोस्टनि ते विहारियो वियो आहे। इन करे ही स्कैंडल जेके आहिनि उहे बंदि थियण बदिरां ॾींहों ॾींहुं जेके वधी रहिया आहिनि। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त जिथे हिन महांगाई दौर में हर शइ जा अघ चोट चढ़ियल आहिनि ऐं रियल एस्टेट जूं क़ीमतूं बि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, त अहिड़ी सूरत हाल में दरगाहुनि जे इंतिज़ाम हेठि दुकान जा कंहिं जाइ जो माहवार किरायो 100 खां 2,000 रुपयनि ताईं मुक़ररु थियल आहे। अहिड़ी मंतक़ पुठियां कहिड़ा सबब थी सघनि था? ॾिसो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं मूं इन प्रोग्राम या इन स्टोरी बाबति रिसर्च कई पई त औकाफ़ खाते जे आला अख़्तियारनि इहो ॿुधायो त असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ खे असीं लिखी चुका आहियूं त इन्हनि जा रेट जेके आहिनि उहे रिवाइज़ कया वञनि त जीअं क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु न पवे। पर औकाफ़ खाते जो जेको चीफ एडमिनिस्ट्रेटर आहे अलीगुल संजराणी, उन ख़त जो कंहिं बि क़िस्म जो जवाबु नाहे ॾिनो, रेट बि रिवाइज़ न कया विया आहिनि, साॻिया ई मौजूदु आहिनि। मूं मूंखे ॿुधायो त हिकिड़ी माफ़िया जेको आहे उहो हिते मौजूदु आहे ऐं उन माफ़िया जे तहत ई जेको आहे हीउ डिपार्टमेंट हली रहियो आहे, त उन जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे ऐं जेके आहिनि उन्हनि जा रेट रिवाइज़ थियण जी ज़रूरत आहे। किरोड़े रुपयनि जी मालियत जा जेके प्लाट्स आहिनि उहे जेके आहिनि घटि पैसनि ते यानी भुगड़नि मुठ में जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ मनपसंदि माण्हुनि खे उन्हनि जा पंहिंजा ई माण्हू, मंज़ूर नज़र जेके माण्हू ऐं ख़ासि तौर ते सियासी पार्टी जा जेके माण्हू उन्हनि खे जेके आहिनि या जेके सिस्टम जो हिसो हुजनि उन्हनि जे माण्हुनि खे इहे प्लाट ॾिना विया आहिनि। औकाफ़ खाते जी जेकियूं मिल्कियतूं आहिनि या उन्हनि जा जेके दुकान आहिनि उन्हनि खे सालनि जी लीज़ ते इहे प्लाट जेके आहिनि उहे अलाट थियल आहिनि, दुकान अलाट थियल आहिनि या ॿिया घर जेके आहिनि उहे उन्हनि जा मौजूदु आहिनि। उनखां अलावा इन्हनि जूं ज़रई ज़मीननि जूं त हू तफ़सील ॾियण लाइ तयारु ई न आहिनि त हिननि जूं केतिरी ज़मीन आहे ऐं कहिड़ियुनि माण्हुनि खे अलाट थियल आहे। इहा इंफॉर्मेशन मिली आहे त उते मुख़्तलिफ़ सियासतदाननि जे माण्हुनि जो कब्ज़ो मौजूदु आहे। ताज़ो ई जेको दादू में 500 खां वधीक एकड़ ज़मीन जेका आहे हिकु सियासी माण्हू जे कब्ज़े खां छॾाई वई आहे त ऐं उन में जेको आहे औकाफ़ खाते जो हिकिड़ो पंहिंजो अमलदार उन में मुलविस हुयो। उन सॼे इन फाइल जो को फाड़े छॾियो हो, जंहिंखां पोइ उन जालसाज़ी जे ज़रिए मुख़्तलिफ़ माण्हुनि खे उन अलाट कयूं इहे ज़मीनूं। ईअं ई सिंध में इन्हनि जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं मौजूदु आहिनि, ख़ासि तौर ते ठटे वारे इलाइक़े में। त उहे ज़मीननि जो जेको आहे उहो ग़लति इस्तेमालु थिए थो। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा औकाफ़ खाते जे कामोरनि जे करप्ट कामोरा जेके आहिनि उन्हनि जी मिली भगत सां उन्हनि जे ज़मीननि ते कब्ज़ा कया विया आहिनि। इन जे करे उहे तफ़सील जेके आहिनि लिकाया विया आहिनि ऐं हू शेयर न पिया कनि त उन्हनि जूं केतिरी जेके आहिनि उहे मिल्कियतूं आहिनि। बाक़ी जेके अव्हांखे मूं ॿुधायो त जेकी इन्हनि जी कमर्शियल प्रॉपर्टीज़ आहिनि यानी कराची में जेके आहिनि प्रॉपर्टीज़ या हैदराबाद में उते तमामु घटि यानी न हुजण जे बराबरि उते रेंट मौजूदु आहे। 100, 200, 300 हिकु दुकान जो इहो हर महीने जिते 100 रुपए में कुझु नथो मिले त उते ही रेंट जेको आहे उते तमामु घटि मौजूदु आहे। जेके रेट आहिनि उहे रिवाइज़ न कया विया आहिनि। इन जे करे जेके नी करप्ट कामोरा उहे मेरिट ते मुक़ररु नथा थियनि। उन्हनि सिस्टम जे माण्हुनि जो इहो कब्ज़ो आहे या जेकी हीअ औकाफ़ खाते खे हलाए रहिया आहिनि उन्हनि जी चवण ते जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू उते औकाफ़ खाते में मुक़ररु कया वञनि था। इन करे हू क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पवे थो। जी
अच्छा सकीर, औकाफ खाते में वॾनि दरगाहुनि जी पार्किंग, ज़ाइरनि जा जूता रखण वारनि ठेकनि में बेक़ाइदगियुनि ऐं दरगाहुनि जा प्लाट्स बिल्डर्स हवाले करण वारा स्कैंडल ज़ाहिर थी चुका आहिनि। इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, माज़ी में मतिलबु कुझु महीना अॻु हिकिड़ो मीरा पीर मतिलबु ली मार्केट में दरगाह मीरा पीर मौजूदु आहे। उते जेको आहे उहो तक़रीबन 15 करोड़ रुपयनि जो जेको प्लाट हुयो, उहो प्लाट हिकिड़ी दरगाह जी मिल्कियत हुई ऐं उन्हनि जिते उते जेको आहे उहो पेश इमाम रहंदो हुयो ऐं उहो प्लाट औकाफ़ खाते तरफ़ां हिकिड़ी गैर क़ानूनी तौर ते हिकिड़े बिल्डर खे ॾिनो वियो ऐं उते उन्हनि खे इजाज़त ॾिनी वई त तव्हां हिन ते प्लाज़ा ठाहियो। ऐं इन मामले जी जेका आहे उहा हाणे एंटी करप्शन बि जांच मुकमल करे वरिती आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु जेको आहे FIR बि दाख़िल कई वई आहे। FIR दाख़िल करण जी उन जी जेका आहे उहा सिफ़ारिश बि कई वई आहे। त उहे अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे स्कैंडल हाणे पाण अचूं था जेके औकाफ़ खाते जे ठीकनि ते, त ख़ासि तौर ते जेकी जूता रखण वारा जेके ठीका आहिनि, यानी जेकी ज़ाइरीन अचनि था उन्हनि जा जूता रखण जा जेके ठीका आहिनि, उहे बि मनपसंदि माण्हुनि खे ॾिना वञनि था जेकी सालनि खां मौजूदु आहिनि ऐं उहो जेकी सिस्टम जो हिसो हुजनि। हाणे उन्हनि जो रेट जेको आहे उहो 5 रुपया हुजे थो ऐं उते हू माण्हू 20 रुपया 25 रुपया मतिलबु उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा रेट मौजूदु आहिनि। सरकारी रेट ते उते अमल कोन पियो थिए। त उते जिते ई तव्हां वॾी दरगाहनि ते वेंदो, ख़ासि तौर ते अब्दुल्ला शाह गाज़ी ते तव्हां वेंदो, उते सरकारी रेट जेको आहे उहो उते अमल न पियो थिए। उते 5 रुपया बजाए 20 रुपया जेके आहिनि उहे वरिता वेंदा। केतिरो ई उते गैर क़ानूनी कमु तव्हांखे नज़र ईंदो ऐं हिननि जो कमु आहे त औकाफ़ खाते जो त जेकी नज़राने वारा पैसा औकाफ़ खाते वटि जमा थियनि था या उन्हनि जूं जेके प्रॉपर्टियूं आहिनि उन्हनि जी मद में जेके उन्हनि खे पैसा मिलनि था, त ज़ाइरीन जेके अचनि था उन्हनि खे सहूलियतूं ॾियणियूं आहिनि ऐं औकाफ़ खाते ख़ासि तौर ते जेके आहिनि उहे उन्हनि दरगाहनि जी तज़ीन आराइश करणी आहे ऐं उन्हनि खे मतिलबु रंगनि रोगन करिणो आहे। पर उते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे उहो कमु न करायो वियो आहे। उते तव्हां वेंदो सहूलियतुनि जी अणाहठ हूंदी ऐं तव्हांखे गंद किचिरो जेको आहे उहो नज़र ईंदो। पाणी पीअण जी सहूलियत मौजूदु न हूंदी। उते माफ़िया तव्हांखे नज़र ईंदी। उते जेके आहिनि औकाफ़ खाते जा जेके माण्हू उते मौजूदु न हूंदा। जूनियर माण्हू ख़ासि तौर ते प्राइवेट माण्हू उते मुक़ररु थियल आहिनि ऐं उहे ई माण्हुनि खां ख़ासि तौर जेके वीचारा मज़लूम माण्हू अचनि था, ज़ाइरीन अचनि था, अक़ीदतमंद अचनि था, उन्हनि खे जेके आहिनि उहे धकियनि पिया ऐं उते रेट बि जेके आहिनि उन्हनि जा मनपसंदि हुजनि था ऐं मुख़्तलिफ़ माण्हू जेके ठीका बि हिननि जा जेके आहिनि मनपसंदि कंपनियुनि हवाले कया वञनि था ऐं उन्हनि जा प्राइवेट माण्हू जेके आहिनि उते मौजूदु बि हुजनि था। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त दरगाहुनि जा ठीका ॾियण ऐं मिल्कियतूं किरायनि ते ॾियण जा तरीक़ेकार छा हुजे थो? ॾिसो, तरीक़ेकार जीअं मतिलबु अख़बार में इश्तिहार अचे थो ऐं अख़बार में इश्तिहार ॾेई करे जीअं ई ॿियनि डिपार्टमेंट जो तरीक़ेकार हूंदो आहे ईअं ई औकाफ़ खाते जो तरीक़ेकार हुजे थो। पर हीउ जेको आहे उहो गैर क़ानूनी तौर ते जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माज़ी में बि ठीका ॾिना विया आहिनि। ताज़ो अलीगुल संजराणी जेको आहे उहो हीउ बिजली जो कमु ऐं हिकिड़ो बदीन जो ठीको आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहो 1 करोड़ तक़रीबन 84 लख अलाए 87 लख जो हिते ई अमाउंट आहे। उन जेको आहे गैर क़ानूनी तौर ते ठीको ॾिनो आहे। जेका रिजेक्ट थियल कंपनी हुई उनखे उन ठीको ॾिनो, यानी क़ौमी ख़ज़ाने खे उते बि नुक़सानु पहुचाइण जी उन कोशिशि कई। त अलीगुल संजराणी जॾहिं खां आयो आहे मतिलबु चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़, त उते जेके आहिनि माज़ी में बि उन्हनि जेके चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ रहिया आहिनि उन्हनि जी बि का ख़ासि रेपुटेशन नाहे रही। माज़ी में बि इहे औकाफ़ खाते में जेके आहिनि उहे स्कैंडल ज़ाहिर थींदा रहिया आहिनि। पर हाणे जेके आहिनि स्कैंडल वधी रहिया आहिनि ऐं दरगाहनि जी हालति जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं ख़राबु आहे। उते सहूलियतूं न आहिनि, उते इंफ्रास्ट्रक्चर सही नमूने सां न आहे, उते चौधीवारी न आहे। त औकाफ़ खाते जूं जेके पाण उन्हनि जूं स्कीमूं कढंदासीं त उहे स्कीमूं बि तव्हांखे कागज़नि में नज़र ईंदियूं। त अरबें रुपयनि किरोड़ें रुपयनि जूं स्कीमूं बि जेके आहिनि उहे कागज़नि ताईं महदूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हाणे एंटी करप्शन में बि तक़रीबन केतिरियूं ई जेके आहिनि उहे इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि। मुख़्तलिफ़ कामोरा जेके आहिनि उहे जांच हेठि आयल आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे हाणे डिपार्टमेंट बि कार्रवाई शुरू करे छॾी आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त औकाफ़ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर अलीगुल संजराणी पारां डेकोरेशन, बिजलीअ जे कमु, पाणीअ जी फ़राहमी ऐं ॿिए सामान जी ख़रीदारीअ वारो कमु मनपसंदि ठीको जेको आहे मनपसंदि कंपनी हवाले करण वारनि ख़बरुनि में कहिड़ी सदाकत आहे? ॾिसो, MB रॉयल इंटरप्राइज़िस उहा कंपनी आहे जेका रिजेक्ट थियल हुई
उनखे जेका उन ठीको ॾिनो। इन जो चेयरमैन प्रोक्योरमेंट कमेटी जो हुयो अलीगुल संजराणी, जेको चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ आहे, ऐं उन जो मेंबर हुयो प्रोक्योरमेंट कमेटी हाईवेज़ मटियारी वकार अहमद उनड़। उन जेको आहे वकार अहमद उनड़ बि उन जो मेंबर हुयो। उनखां अलावा अवेस जेका इक़बाल भट्टी, हाणे अवेस इक़बाल भट्टी जेको आहे उहो डॉक्टर आहे, उनखे वरी DDO जो जेको आहे उहो पावर ॾिनो वियो। यानी जेके करप्ट माण्हू आहिनि, जेके जूनियर माण्हू आहिनि, जंहिंजो कमु ई न वञे कंहिं पोस्ट सां, उनखे उते हिकिड़े डॉक्टर खे DDO मुक़ररु कयो वञे थो। ईअं ई पोइ अदालत जे हुकुम तहत उनखे जेको आहे उहो अवेस इक़बाल भट्टी खे जेको आहे उहो उहिदे तां हटायो वियो। ईअं ई हाणे जेको आहे ॿियनि कामरनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे उहा कार्रवाई शुरू थी वई आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे उहा कार्रवाई थियण वारी आहे। जी अच्छा सकीर, इहे बि ख़बरूं आहिनि त वर्क्स एंड सर्विसिस खाते जे सेक्रेटरी पारां औकाफ़ खाते जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर मोहम्मद अली पांधियाणी ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश कई वई हुई। इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, मोहम्मद अली पांधियाणी जेको आहे उहो हिकिड़ो बाअसर माण्हू आहे। उन जो हिकिड़े अॻूणे रिटायर्ड कामोरे जो उन पुठियां हिकिड़ो हथु आहे ऐं जॾहिं बि इन जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी आहे त उहो रिटायर्ड कामोरो 21 ग्रेड जो आहे। हू ख़ासि हुनजो वेझो अज़ीज़ आहे, त उन जी सिफ़ारिश त जेको आहे हिन जे ख़िलाफ़ का कार्रवाई न कई वेंदी आहे। हाणे मोहम्मद अली पांधियाणी जेको आहे पहिरीं हिन जो हिकिड़ो वॾो स्कैंडल साम्हूं आयो हो, जॾहिं लाल शहबाज़ कलंदर ते धमाको थियो हुयो ऐं उनखां पोइ जेको नुक़सानु थियो उते, या उते जेको मतिलबु कमु थियणो हुयो, जिते जिते नुक़सानु थियो दरगाह ते, उन ठीके में जेको आहे हिन बेज़ाब्तगियूं कयूं, बेक़ाइदगियूं कयूं, जंहिंखां पोइ इहो उनखे फाइनल शोकास नोटिस बि ॾिनो वियो मोहम्मद अली पांधियाणी खे। वरी बाद में चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ जी सिफ़ारिश ते उहो जेको आहे शोकास नोटिस वापसि वरितो वियो ऐं उन करप्ट कामोरे खे मोहम्मद अली पांधियाणी खे वरी जेको आहे उनखे प्रमोशन बि ॾिनो वियो आहे, 18 ग्रेड में तरक़ी बि ॾिनी वई। त हाणे ताज़ो वरी हिकिड़ो ॿियो स्कैंडल ज़ाहिर थियो आहे। वर्क्स एंड सर्विसिस खाते जे सेक्रेटरी 8 सेप्टेंबर 2023 ते जेको आहे उन ख़तु लिखियो आहे सेक्रेटरी औकाफ़ खे, त हीउ जेको आहे मोहम्मद अली पांधियाणी बदीन में जेको ख़ासि तौर ते मटियारी में जेको आहे करप्शन में जेका उहा साबिती मिली आहे, तंहिं करे इन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। त हाणे इन कामोरे जे ख़िलाफ़ जेको आहे उहा कार्रवाई अमल में आंदी वेंदी ऐं उन जे ख़िलाफ़ जेको आहे ॿीहर उनखे शोकास ॾिनो वेंदो। ऐं उन में वर्क्स एंड सर्विसिस खाते पंहिंजे ख़त में ॼाणायो आहे त मोहम्मद अली पांधियाणी जेको आहे उहो उन्हनि ठीकनि में कमीशन वरिती आहे ऐं करप्शन जी साबिती मिली आहे, त इन जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई कई वञे। पर माज़ी में बि इनखे बचायो वियो। ख़ासि तौर ते मां तव्हांखे ॿुधायो जीअं त हिकिड़ो रिटायर्ड कामोरो आहे, उन जी सिफ़ारिश तहत जेको आहे ज़ाहिर आहे उहो सीनियर ऑफिसर रहियो आहे, उन जे जेका उहो मदद सां इनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बचायो वियो आहे। पर वरी इन करप्ट कामोरे खे उहा तरक़ी बि ॾिनी वई ऐं हाणे वरी उहो साॻियो इन स्कैंडल में ज़ाहिर थियो आहे। करप्शन जी बि साबिती बि मिली आहे ऐं वर्क्स एंड सर्विसिस खाते इहो लिखियो आहे त इन करप्शन कई आहे ऐं ठीकनि में इन कमीशन वरिती आहे, तंहिं करे इन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जंहिंखां पोइ औकाफ़ खाते जे अख़्तियारनि तरफ़ां जेको आहे उहो हाणे इन जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई शुरू कई वई आहे ऐं मोहम्मद अली पांधियाणी खे हिकु भेरो ॿीहर शोकास नोटिस ॾिनो वियो आहे। जी अच्छा सकीर, औकाफ़ खाते में करप्ट कामोरनि जी मुक़ररनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि ख़िलाफ़ थींदड़ जांच वारा मामला किथे पहुता आहिनि? हिन वक़्तु कहिड़नि कहिड़नि कामोरनि ख़िलाफ़ जांच हले पई? मुख़्तलिफ़ कामरनि जे ख़िलाफ़ जेका उहा इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि। ख़ासि तौर ते अलीगुल संजराणी, जीअं मां तव्हांखे ॿुधायो चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़, उन जे ख़िलाफ़ कार्रवाई हली रही आहे एंटी करप्शन जी। इन जेका ग़लति जेके ठीको ॾिनो आहे रिजेक्ट थियल कंपनी खे, उन मामले जी जेका उहा जांच हली रही आहे एंटी करप्शन में। उनखां अलावा माज़ी में यानी जेका मीरा पीर वारो मूं ॿुधायो त 15 करोड़ रुपयनि जो प्लाट हुयो, जेको हिकिड़े दरगाह जो मीरा पीर जो हुयो, उन ते प्लाज़ा ठाहिण जी इजाज़त ॾिनी वई। उन मामले जी जेका उहा जांच हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेकी ग़लति ठीका ॾिना विया आहिनि अब्दुल शाह गाज़ी समेत मुख़्तलिफ़ दरगाहनि जा, या जेकी कागज़नि ताईं तरक़ियाती स्कीमूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उन मामलनि जी बि जेका उहा जांच हलंदड़ आहे। यानी हाणे उन्हनि कामरनि खे मेन पोस्टनि ते विहारियो वियो आहे। हिन वक़्तु बि चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ जेको आहे उहो इन मेन पोस्ट ते वेठल आहे, उन जे ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई आहे। निगरान सेटअप हूंदे बि करप्ट कामरा जेके आहिनि उहे मेन पोस्टनि ते वेठा आहिनि। माज़ी में जिन जो रिकॉर्ड ई ख़राबु रहियो आहे, ख़राबु जिन जी कारकर्दगी रही आहे,
उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु औक़ाफ़ खातो जेको आहे उहो निगरान वॾे वज़ीर वटि आहे। उनखे घुरिजे त इन्हनि करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु न सिर्फ़ु उन्हनि खे उहिदनि तां हटायो वञे पर उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे। जी अच्छा सगीर, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त ठीकनि ऐं नज़राननि जा पैसा जेके इस्तेमालु थींदा आहिनि उहे कीअं थींदा आहिनि ऐं इहे पैसा केॾे वेंदा आहिनि ऐं उन्हनि पैसनि जी शफ़ाफ़ियत कीअं यकीनी बणाई वेंदी आहे? ॾिसो, नज़राने वारा पैसा जेके आहिनि उहे औक़ाफ़ खाते वटि इहे जमा थींदा आहिनि त उन्हनि नज़राने वारनि पैसनि जी जेका आहे ॻणप वारो निज़ाम उहो शफ़ाफ़ मौजूदु न आहे ऐं उते जेके आहिनि इन्हनि खे मतिलबु घटि ॾींहंनि में हर 15 ॾींहं या 20 ॾींहं पेती जेका उहा खोलणु घुरिजे। पर ही तमामु जेको आहे देरि सां पेती खोलींदा आहिनि। जेकी वक़्तु उन्हनि जो मुक़ररु थियल आहे उन वक़्त ते जेको आहे हीअ मुक़ररु न कंदा आहिनि। मां तव्हांखे हिन 62 साल थी विया आहिनि हिन इदारे खे क़ाइमु थींदे, पर जेकी रखियल पेतनि में जेको चंदो जमा थिए थो उन्हनि जे पैसनि में जेको आहे उहा करप्शन कई वञे थी ऐं उन्हनि जे निज़ाम जेको आहे उहो शफ़ाफ़ न आहे ऐं इनखे टेक्नोलॉजी वारे पासे खणी वञणु घुरिजे। पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे सिफ़ारिशूं बि थी आहिनि त जेको आहे जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, हाणे मैनुअल सिस्टम जेको आहे उहो ख़तमु कयो वञे, पर ईअं नथो कयो वञे छाकाणि जो इहे करप्ट कामोरा नथा चाहिनि त जदीद तरीक़े सां जेको आहे उन्हनि जी ॻणप थिए ऐं सही नमूने सां जेको आहे उहो शफ़ाफ़त वारो निज़ाम अचे। पर उन में जेको आहे हाणे ईअं थींदो आहे त माज़ी में जेका मतिलबु कलंदर लाल शहबाज़ में तक़रीबन 2 करोड़ ताईं जेका आहे उहो हर पेती मां जेको आहे निकिरंदो आहे पैसा नज़राने वारा, पर किथे किथे जेको आहे उहे घटि ॿुधाया वेंदा आहिनि त मतिलबु उन में घटि हूंदा आहिनि ऐं उहे उन में बैंक जा माण्हू बि इन्वॉल्व हूंदा आहिनि ऐं औक़ाफ़ खाते जा माण्हू इन्वॉल्व हूंदा आहिनि ऐं ॿिया जेके उते पंहिंजा माण्हू जेके प्राइवेट उहे उते ज़ाहिरीन ॼाणाए करे उहे हिकिड़ी मिली भगत करे उन्हनि करप्ट कामोरनि खे मां तव्हांखे जीअं ॿुधायो त मोहम्मद अली पांधियाणी उन जी बि ड्यूटी लॻाई हुई जेको मतिलबु उन जिन ते करप्शन जो इल्ज़ाम लॻो जेको हाणे ॿीहर जेका आहे उन जी करप्शन जी साबिती मिली आहे उन्हनि खे बि ॻणप वारे निज़ाम में रखियो वियो हो। त अहिड़े के उन्हनि जो शफ़ाफ़ निज़ाम न हुजण जे करे इहे ई जेके आहिनि उहे स्कैंडल ज़ाहिर थियनि पिया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे हिन वक़्तु कार्रवाई थियण जी सख़्तु ज़रूरत आहे। जी अच्छा सगीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त औक़ाफ़ खाते में करप्शन, नाअहली ऐं पंहिंजा नवाज़ी जी जेका मेगा स्कैंडल बाबति अव्हांजे कंहिं ज़िमेदार अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो छा मौक़िफ़ अचे पियो? ॾिसो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं औक़ाफ़ खाते जा जेकी ख़ासि तौर ते चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ अलीगुल संजराणी जेको आहे उनखां पाण मौक़िफ़ लाइ बि मूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनखे कॉलूं कयूं ऐं उनखे मैसेजिस कया त जेका इन बाबति तफ़सील बि ॾिना वञनि ऐं तव्हां मतिलबु हीअ जेके शयूं थियनि पियूं या इहे घटि अॻिते छो ॾिनल आहिनि ऐं तव्हां रेट जेके आहिनि उहे रिवाइज़ छो न पिया कयो। उन्हनि मौक़िफ़ ॾियणु बदिरां पंहिंजो नंबर ई जेको आहे उहो बंदि करे छॾियो ऐं उन कॉल अटेंड न कई। त इन बाक़ी जेका उहा हाणे हिन वक़्तु जेको आहे उनजो सेक्रेटरी जेको आहे उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल न थी सघी आहे, उन सां बि राब्ते जी मूं कोशिशि कई, पर मूंखां जेका ॼाण मिली आहे त हाणे इहो फ़ैसिलो थी चुको आहे ऐं इहा सिफ़ारिश कई वई आहे त करप्ट जेको चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ अलीगुल संजराणी जेको आहे उनखे हटाइण जी सिफ़ारिश कई वई आहे छाकाणि जो जॾहिं खां चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ अलीगुल संजराणी जेको आहे उते इन उहिदे ते रहियो आहे त उते स्कैंडल जेके आहिनि उहे घटिजण बदिरां हाणे वधी रहिया आहिनि। उते शफ़ाफ़त जेका हाणे न रही आहे। जेकी नज़राने वारा पैसा आहिनि उन्हनि में बि जेका उहा करप्शन कई वञे थी। जेकी तरक़ियाती स्कीमूं आहिनि उहे बि कागज़नि ते मौजूदु आहिनि। मॉनिटरिंग एवोल्यूशन जेका आहे उन्हनि जी बि रिपोर्ट जेका साम्हूं आई आहे त उते जेकी फाइनेंशियल पोज़ीशन आहे उहा तमामु घणी ॿुधाई वञे थी। फिज़िकल पोज़ीशन जॾहिं उनजो जाइज़ो हुन वरितो त उहा तमामु घटि आहे, यानी इन जो मक़सदु इहो आहे त उते कमु न कयो वियो आहे ऐं उते नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे। त इन्हनि करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर खे निगरान सेटअप खे जेको आहे उहो हिन जो नोटिस वरितो वञे। दरगाहूं जेके आहिनि जिते हज़ारे जेके आहिनि उहे ज़ाहिरीन अक़ीदतमंद जेके उहे अचनि था ऐं उते नज़राने जा पैसा जेके आहिनि उते जमा थियनि था। मुख़्तलिफ़ बासूं जेके आहिनि उहे बासनि था। उते चाहे सोन हुजे या ॿियूं शयूं जेके आहिनि क़ीमती उते हू रखी वञनि था जेके उन जूं मन जूं मुरादूं पूरी थी वञनि थियूं। त उहे समूरा जेके पैसा मिल्कियतूं सोन हुजे उहे औक़ाफ़ खाते जी मिल्कियत हुजनि थियूं। उन्हनि पैसनि मां जेके आहिनि ही करप्शन कनि था ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी सगीर।
नासिन अॼोके प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। ईंदड़ हफ़्ते के नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।